बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, लास्ट टाइम हिकिड़ी मां वीडियो रखी हुई त जंहिंमें असां ॿुधायोसीं त असां वटि हाइब्रिड कॉटन जो सीड आहे हिते टंडोजाम जी लोकेशन में। त उन सीड में छा हुयो त 1 किलो ॿिज हुयो फ़ी एकड़ जे लाइ। माना इहा असां वटि हिकिड़ी त नई ॻाल्हि हुई आबादगारनि जे लाइ, पर असां हिते टंडोजाम में लॻायोसीं ऐं उहा पोखी असां कईसीं इन जी 3 मई ते। मतिलबु तमामु लेट पोखी इहा थी वई न। ऐं उन में आबादगारनि जा हुया मतिलबु कमेंट्स हुया या ॻाल्हियूं हुयूं या जन असां सां फ़ोन ते राब्तो कयो त इहा जिन्स में माना गोगड़ो कोन्हे को या गुलबाटी कोन थी खणे। उन बि वीडियो खे मुंहिंजे ख़्याल में तक़रीबन महीनो खनि थी वियो आहे। हाणे 1 किलो फ़ी एकड़ जे हवाले सां जेको ॿिज असां पोखियो आहे, हीअ तव्हां ॾिसो त ओवरऑल असांजो फ़सुलु जेको आहे उहो किरी पियो आहे ऐं हिन जी प्लांट पॉपुलेशन तक़रीबन बहितरीनु आहे ऐं ॿूटो हिन जो तमामु हेल्दी आहे। हाणे हीउ ॿूटो बारिश जे करे किरी पियो। हिन में ॾिसो त गोगड़ा सुठा थिया आहिनि न, गोगड़ा हेल्दी बि अथसि ऐं बॉल जेके आहिनि इहे तमामु हेल्दी बि आहिनि। उन खां अलावा वॾा बॉल आहिनि ऐं किथे किथे हिन जी फुटी या टिड़े पई थी। ऐं हिन खे फर्टिलाइज़र जेको आहे असां तमामु घटि ॾिनो आहे, छाकाणि त ॾिसो महांगाई बि आहे पंहिंजी जाइ ते ऐं थोरो पाछाटो बि हुयो, नओं असांजो तजुर्बो हुयो। जंहिं हिसाब सां हिन जी रिकमेंडेशन हुई उन हिसाब सां असां हिन जी माना देखभाल बि न करे सघियासीं, छाकाणि त मौसमियात जी तब्दीली जे करे जेके मौसम जा असरात हुया त उन शइ खे मद्देनज़र रखूं पिया। बारिशनि जो असांखे घणो ॿुधायो वियो त असां सम्झूं पिया त वरी इहे असांजो जेको आहे वण किथे असां नुक़सानु न खाई वञूं। बहरहाल ओवरऑल हिन जा प्लांट्स हींअर असां वटि 3 जिन्सूं इहे हाइब्रिड जूं लॻल आहिनि। हिकिड़ी हीअ जिन्स जंहिं प्लाट में मां बीठो आहियां, हिकिड़ो हीअ पासो आहे। हिन जो तव्हां ॿूटो ॾिसो त हिन ॿूटे खे तव्हां थोरो मथे कजो, सिधो कयो। हीअ ॾिसो ॿूटो, तव्हां ॾिसो। हाणे हिन ॿूटे खे जेकॾहिं तव्हां गौर सां ॾिसो, तव्हांखे कैमरा में जेकॾहिं ॾिसण में अचे थो त केतिरो हेल्दी प्लांट आहे। हिन जी असां मतिलबु स्पेसिंग 2 खां 2.5 फुट रखी आहे। हाणे हिन में गुलबाटी ऐं गोगड़ो त हिन में तमामु घणो आहे। हिकिड़ो ई ॿूटो आहे, गोगड़ो हिन में तमामु घणो आहे, पर लेट पोखी जे करे। उन खां अलावा 1-2 हिन खे असां स्प्रे कया आहिनि, अचीमक, थ्रिप्स, जेसिड, हिननि जा स्प्रे बि असां हिन खे कया आहिनि। लेट पोखी जे करे हिन असांखे माना अञा ताईं पिकिंग कोन ॾिनी आहे। मां सम्झां थो जेकॾहिं ही मार्च 15 मार्च या 1 मार्च जे शुरूआति में पोखी थियल हुजे हा त हीअ असांखे बहितरीनु पैदावार ॾेई सघे पियो। ऐं इहो आहे जो कुझु आबादगार इहे चवनि पिया त माना हिन में जेको आहे गुलबाटी कोन थी आहे, पर जेकॾहिं हिन असां ॿूटनि जी ॾिसंदासीं कंडीशन ॾिसंदासीं त हिन में ॿूटा ॾिसो असां हिकु वण किरी पिया आहिनि न। त इन्हनि वणनि किरी पवण जे करे बि असांजी जेका आहे यील्ड ते इफेक्ट थींदो आहे ऐं असांजो जेको आहे ॿूटो कमज़ोर थींदो आहे। हाणे हिननि ॿूटनि खे माना जेकॾहिं सिधा हुजनि हा या हिननि में ॾिसो तव्हां हीउ गोगड़ो ॾिसो या ब्रांचिस ॾिसो, तमामु हेल्दी ऐं वॾा हिननि जा हीअ आहिनि ॿूटा आहिनि। हर ॿूटो किरी पियो आहे। हिननि में किथे किथे ॾिसो हिन में जेको आहे फुटी बि टिड़ी वई आहे। बहरहाल हिन खे फर्टिलाइज़र जाम खपे, पहिरीं ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा आहे त टाइम ते पोखी हुअणु घुरिजे। उन खां अलावा हिननि जी मैनेजमेंट हिते माना मैनेजमेंट सुठी आहे। ओवरऑल गंद किचिरो वग़ैरह तव्हां ॾिसंदो त इहो बि एतिरो कोन्हे को। हिन खे कुरुंड वग़ैरह लॻो आहे, बीमारी कुझु लॻी आहे, उन्हनि जा स्प्रे वग़ैरह कराया आहिनि। बाक़ी फर्टिलाइज़र जेकॾहिं मिसाल असां हिन खे ॾियूं रिकमेंडेशन जे हवाले सां त इंशा ताला हिन मां पैदावार खणी सघूं था। ऐं उमेदु आहे तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी। हीअ 1 किलो फ़ी एकड़ जे हवाले सां ॿिज हुयो, हाइब्रिड कॉटन जो ॿिज। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। ऐं मां दोस्तनि सां इहो मतिलबु कमिटमेंट कई हुई त असां जॾहिं बि नेक्स्ट वीडियो ठाहींदासीं तव्हां जे साम्हूं ज़रूरु रखंदासीं ऐं इंशा ताला हिन जी जेका पैदावार ईंदी उहा बि असां तव्हां सां शेयर कंदासीं। थैंक यू सो मच।